सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचे पाण में सिंधियत जी पहचान। नान्या स्पृहा रघुपते हृदय स्मदीय सत्यम वदामि च भवान खिलांतरात्मा भक्तिन प्रयच्छ रघुपुगम निर्भरा में कामादि दोष रहितम कुरु मानसम च। अर्थात हे रघुकुल श्रेष्ठ रघुनाथ जी, मां सत्य चवंदो आहियां ऐं पोइ त तव्हां सभिनी जी अंतर आत्मा ही आहियो। इन जो मतलब कि तव्हां त सभु कुझु ॼाणंदा आहियो कि मुंहिंजे हृदय में, मुंहिंजी दिलड़ी में भी को भी इच्छा कान्हे। हे रघुकुल श्रेष्ठ श्री राम जी मुखे पंहिंजी निर्भरा अर्थात मुखे पंहिंजी पूर्ण संपूर्ण भक्ति ॾेई छॾ। मुंहिंजे मन जो काम क्रोध ऐं लोभ मोह अर्थात अहिड़ा जेतिरा भी अवगुण आहिनि उन्हनि सभिनी दोषनि सां मुखे सदा ही मुक्त कर। प्रभु श्री राम सां बाबा तुलसीदास ही विनती करे रहिया आहिनि कि हे परम पिता परमेश्वर, तव्हां ही सभिनी जे हृदय में निवास कंदा आहियो। तव्हां सर्वज्ञ आहियो। तव्हां पंहिंजी लीला रूप में रघुपति आहियो। तव्हां सत्य स्वरूप आहियो। घट में तव्हांजो वास आहे। हर घट में तव्हां ही ॻाल्हाईंदा आहियो। तव्हां ही समस्त जग जी अंतर आत्मा आहियो। तव्हां मुंहिंजे मन खे कामादि रोगन सां मुक्त कयो। हे प्रभु परमेश्वर परमात्मा, मुखे पंहिंजे चरण कमलन जी पूर्णतया भक्ति प्रदान कयो। मुखे शक्ति भी ॾियो कि मां सुंदर कांड दुर्लभ शास्त्र सुंदर कांड जी रचना के करे सघियां।